मेहर खां जमील महेसर जी ख़बर शामिल कंदासीं। PPHI दादू पारां बरसात मुतासरनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंपूं क़ाइम करे डिग्री कॉलेज मेहर में मुफ़्त तिबी कैंप क़ाइम कई वई, जिन में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि ॿारनि औरतुनि मर्दनि समेत सभई माण्हुनि जो इलाज करे मुफ़्त दवाऊं फराहिम कयूं वियूं। उन मौक़े ते PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर दादू सनाउल्ला मंगी ऐं तालुका मॉनिटरिंग ऑफिसर फैसल वफ़ा भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PPH जोही KN शाह दादू समेत मेहर शहर में बरसात मुतासरनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻायूं आहिनि, जिन मां गैस्ट्रो, पेट जूं बीमारियूं, चमड़ी जी बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला सभई माण्हुनि जो मुफ़्त इलाज कयो वियो आहे। एमरजेंसी जी सूरत में एम्बुलेंस जी सहूलियत पिणु ॾिनी वई आहे। हुन चयो त ॿारनि खे उरड़ी ऐं ॿियनि बीमारियुनि खां बचाव जा टुका पिणु लॻाया विया आहिनि। असांजो मक़सदु इंसान ज़ात जी ख़िदमत करणु आहे। PPHI जो अज़म सिहतमंद मुआशिरो ऐं मिस्कीननि जी ख़िदमत करणु आहे।